असांजे पंहिंजे सिंध जे तमामु वॾे शाइर डॉक्टर आकाश अंसारी खे दावत ॾींदसि त हू स्टेज ते अचनि ऐं शाइरी ॿुधाइनि। एक नज़्म आहे, ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो। ही ख़्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो, ही ख़्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो, ही ख़्वाब ई त आहिनि असांजो कुल असासो, ही ख़्वाब ई त आहिनि जेके जॾहिं विढ़ूं था, ही ख़्वाब ई त आहिनि जेके जॾहिं विढ़ूं था पंहिंजो खणनि था पासो। ही ख़्वाब ई त आहिनि, ही ख़्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, ही ख़्वाब ई त आहिनि हर सुञ में सितारा, जेके जॾहिं था भटकूं पंहिंजा थियनि था चारा। ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ही ख़्वाब ई त आहिनि पंहिंजी समूरी पूंजी, ही ख़्वाब ई त आहिनि पंहिंजी समूरी पूंजी, जंहिंजे करे लॻे थी ही काइनात पंहिंजी। ही ख़्वाब ई त आहिनि, ही ख़्वाब थो अव्हां वटि आकाश जी अमानत, ही ख़्वाब थो अव्हां वटि आकाश जी अमानत, ही ख़्वाब जे विया फुरिजी, ही ख़्वाब जे विया फुरिजी, उन ॾींहुं असां लाइ थींदी का आख़िरी क़यामत। सो सूर सभ को सहजो, बेडपा थी रहिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो, ख़्वाबनि तां हथ न खणिजो। ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ख़ाकी वर्दीअ जे ख़ुदि साख़्ता ख़ुदाउनि खे, ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ख़ाकी वर्दीअ जे ख़ुदि साख़्ता ख़ुदाउनि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे त वक़्तु क़यामत जो कोन कायल आहे, वक़्तु क़यामत जो कोन कायल आहे, क़यामतनि खां ई इंसाफ़ कोन थी सघंदा। ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, ख़ाकी वर्दीअ जे ख़ुदि साख़्ता ख़ुदाउनि खे त वक़्तु क़यामत जो कोन कायल आहे, क़यामतनि खां ही इंसाफ़ कोन थी सघंदा। असां सां हाणे हदीसनि जी का हुजत न करियो, शरीयतनि सां हीअं साफ़ कोन थी सघंदा। असां सां हाणे हदीसनि जी का हुजत न करियो, शरीयतनि सां हीअं साफ़ कोन थी सघंदा। हाणे पटके जे वरनि जो इहो वचन आहे, हाणे पटके जे वरनि जो इहो वचन आहे त ससुई जे सेज लुटण जो, ससुई जे सेज लुटण जो त सूर सासायो। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे घरवारी जो सेज जो लुटण, ससुई जे सेज लुटण जो हाणे पटके जे वरनि जो इहो वचन आहे त ससुई जे सेज लुटण जो त सूर सासायो। पर बंबोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा, पर बंबोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा। असां थूहर जी थञ पी त सघूं था, लेकिन असां थूहर जी थञ पी त सघूं था, लेकिन थर जे मोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा, थर जे मोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा। ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ख़ाकी वर्दीअ जे ख़ुदि साख़्ता ख़ुदानि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे।